वेलकम बैक नाज़रीन। ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। हाला बसां अफ़सोसनाक हादसो पेश आयो है, जंहिंजे नतीजे में 2 औरतूं फौत थी वयूं आहिनि। क़ौमी शहारा ते तेज़ रफ़्तार ट्रालर ड्राइवर जे कंट्रोल खां बेकाबू थी मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वियो, जंहिंजे नतीजे में 2 औरतूं चिबाड़जी फौत थी वयूं आहिनि। फौती औरतुनि जी सुञाणप बशीरा ज़ाल बख़्त अली ऐं वज़ीरा ज़ाल हसन कलोड़ो तौरु थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। हाला बरसां अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 2 औरतूं फौत थी वयूं आहिनि। क़ौमी शहारा ते तेज़ रफ़्तार ट्रालर ड्राइवर जे कंट्रोल खां बेकाबू थी मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में 2 औरतूं चिबाड़जी फौत थी वयूं आहिनि। फौती औरतुनि जी सुञाणप बशीरा ज़ाल बख़्त अली ऐं वज़ीरा ज़ाल हसन कलोड़ो तौरु कई वई आहे। अवां खे अफ़सोसनाक वाक़े बाबति आगाह कयूं पिया नाज़रीन। हाला बरसां इहो वाक़ियो पेश थियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 औरतूं फौत थी वयूं आहिनि। क़ौमी शहारा ते तेज़ रफ़्तार ट्रालर ड्राइवर जे कंट्रोल खां बेकाबू थी मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में 2 औरतूं चिबाड़जी फौत थी वयूं आहिनि। फौती औरतुनि जी सुञाणप बशीरा ज़ाल बख़्त अली ऐं वज़ीरा ज़ाल हसन कलोड़ो तौरु कई वई आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। हाला मां धरती न्यूज़ जो रिपोर्टर शोएब खोखर असां सां लाइन ते पहुची था। जी शोएब, आगाह कजो। जी बिल्कुल, ही जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है वो हाला में जानू वाटर वट क़ौमी शहरा ते मोटरसाइकिल स्लिप थियण जे नतीजे में पेश आयो है, जिते मोटरसाइकिल स्लिप थियण जे करे मोटरसाइकिल किरी पियो तो मोटरसाइकिल सवारनि जे मथां ट्रालर चढ़ी वियो, जंहिंजे नतीजे में 2 औरतूं वाक़े वारे हंधि ई फौत थी वयूं। जंहिं बाद पुलिस खे इतला ॾिनो वियो। पुलिस जेको आहे वाक़े वारे हंधि पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी तेलका अस्पताल हाला मुंतकिल करे छॾिया। फौतियुनि जी सुञाणप जेका आहे गंबट वासी 18 वरनि जी ज़ाल बख़्त अली बशीरा ज़ाल बख़्त अली ऐं 65 वरनि जी वज़ीरा ज़ाल हसन कलोड़ो थी, जेके गंबट खां हैदराबाद वञी रहिया हुआ त हाला क़ौमी शहरा ते जानू वाटर वट ही वाक़ियो पेश आयो। ॿिए तरफ़ ट्रालर ड्राइवर जेको आहे फरार थी वियो। आख़िरी इतलाहनि ताईं वाक़े जो केस जेको आहे दाख़िल न थी सघियो। जी अवां जी महिरबानी शोएब खोखर तफ़सील ॾियण लाइ।